सिंध यूनिवर्सिटी के लेक्चरर जे वीसी ऐं सेक्रेटरी के ख़त तव्हांखे ॿुधाईं नाज़रीन इंतज़ामी उहिदनि ते मुक़रर टीचिंग कैडर्स उस्तादनि खे हटाइण जी अपील कई वई आहे। इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट के लेक्चरर मसूद अब्बास खोसो वीसी ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स के ख़त लिखियो आहे। मसूद अब्बास पंहिंजे ख़त में लिखियो आहे त टीचिंग कैडर्स जे उस्तादनि खे यूनिवर्सिटी जे इंतज़ामी उहिदनि ते मुक़रर नथो करे सघिजे। हाई कोर्ट तोड़े सुप्रीम कोर्ट जा मुख़्तलिफ़ फ़ैसिला मौजूद आहिनि। इंतज़ामी उहिदनि ते लाॻापियल क़ानून मुताबिक़ मुक़ररियूं थियणु घुरिजनि। ख़त में ॼाणायो वियो त अहम उहिदनि ते बि टीचिंग कैडर उस्तादनि जी मुक़ररी न रुॻो यूनिवर्सिटी जे उसूलनि ऐं ज़ाब्तनि पर अदालती फ़ैसिलनि जी बि भञकिड़ी आहे। हिकु प्रोफेसर खे रजिस्ट्रार ऐं डायरेक्टर स्टूडेंट्स फाइनेंशियल एड ऑफिस जे ॿिनि इंतज़ामी उहिदनि ते मुक़ररु कयो वियो आहे। ख़त जे मतन में ॼाणायो वियो त सूटा जे जॉइंट सेक्रेटरी ऐं असिस्टेंट प्रोफेसर खे फॉरेन फैकल्टी हॉस्टल जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। अदालती फ़ैसिलनि जो एहतराम कंदे इंतज़ामी उहिदनि ते मुक़ररु उस्तादनि खे हटाए उहिदा लाॻापियल क़ानून तहत भरिया वञनि।